तो पंजाब के नए वॾे वज़ीर की चूंड थी रही है। सिक्योरिटी इंतजाम सख्त किया विया आहिनि। मरियम नवाज़ ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल राणा आफ्ताब अहमद में मुक़ाबलो थींदो। अहम ख़बर असां सां शेयर कर रहा आहियूं। पंजाब के नए वॾे वज़ीर की चूंड थी रही है। सिक्योरिटी इंतजाम सख्त किया विया आहिनि। मरियम नवाज़ ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल राणा आफ्ताब अहमद में मुक़ाबलो थींदो। ही अहम ख़बर है जेका असां सां शेयर कर रहा आहियूं। पंजाब के नए वॾे वज़ीर की चूंड थी रही है। सिक्योरिटी इंतजाम सख्त किया विया आहिनि। मरियम नवाज़ ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल राणा आफ्ताब अहमद में मुक़ाबलो थींदो। अहम ख़बर असां सां शेयर कर रहा आहियूं। पंजाब के नए वॾे वज़ीर की चूंड थी रही है। सिक्योरिटी इंतजाम सख्त किया विया आहिनि। मरियम नवाज़ ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल राणा आफ्ताब अहमद में मुक़ाबलो थींदो। अहम ख़बर असां सां शेयर कर रहा आहियूं। पंजाब के नए वॾे वज़ीर की चूंड थी रही है। सिक्योरिटी इंतजाम सख्त किया विया आहिनि। मरियम नवाज़ ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल राणा आफ्ताब अहमद में मुक़ाबलो थींदो।